अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार। मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान में मजलिस ख़बरगान जो वॾो फ़ैसिलो, मुज्तबा ख़ामनाई न्यू सुप्रीम लीडर चूंडिजी वियो। इमाम ख़ुमैनी ऐं आयतुल्ला ख़ामनाई खां पोइ मुज्तबा ख़ामनाई ईरान जो टियों सुप्रीम लीडर चूंडिजी वियो। ईरानी मीडिया मूजिबि 88 रुकनी मजलिस ख़बरगान रहबरी वॾी अक्सरियत सां शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे पुट मुज्तबा ख़ामनाई खे सुप्रीम लीडर चूंडे छॾियो आहे। मुज्तबा ख़ामनाई सख़्त मौक़िफ़ रखंदड़ मज़हबी आलिम आहे, जंहिंखे आयतुल्ला ख़ामनाई जे वेझे साथियुनि जी हिमायत हासिल। विच ओभर में जंग 10 ॾींहं में दाख़िल। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान ते हमला तेज़। ईरान पारां 200 अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। तहरान, अस्फ़हान ऐं ॿियनि शहरनि मथां अमेरिका ऐं इसराइल जी बमबारी। वधीक 8 ॼणा शहीद। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त ईरान मथां ताज़नि हमलनि में फ़ौजी अॾनि, मीज़ाइल लॉन्चर ऐं पासदारनि ऐं इनक़लाब जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। ईरान अमरीकी दावनि जी तरदीद कंदे चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल पारां शहरी आबादीअ मथां बम केराया विया आहिनि। ईरानी सदर मसूद पज़िशकियां चयो आहे त कंहिंखे पंहिंजी सरज़मीन जी 1 इंच ते बि कब्ज़ो न करण ॾींदासीं। ईरान पंहिंजे दुश्मन ख़िलाफ़ मज़बूतीअ सां बीठो आहे। दुश्मन खे पूरी ताक़त सां जवाब ॾेई रहिया आहियूं। समूरियुनि मुश्किलातुनि जे बावजूदि असां मुतहिद आहियूं। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में ज़ख़्मी थियलनि जी अयादत वक़्तु ॻाल्हाईंदे ईरानी सदर चयो आहे त ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहे थो। जेकॾहिं कंहिंजी सरज़मीन तां ईरान मथां हमला थिया त जवाब ॾींदासीं।